जय झूलेलाल दोस्तों। अॼुकल्ह जे टाइम में शादियूं ठहणु ॾुखियो ऐं ॾियणु तमामु सवलो थी चुको आहे, ख़ासि करे असां सिंधियुनि में। कारण कुझु बि हुजे पर ॻाल्हि तमामु चिंता जी आहे। आख़िर हिन जो हल छा? डाइवोर्स, तलाक, छोकिरे छोकिरीअ जी ॿारनि जी लाइफ ख़राब? न, बिल्कुलु बि न। छो त असांजे हिंदू संस्कृतीअ में तलाक ऐं डाइवोर्स जहिड़ो कोई अखर ई कोन्हे। जी हा दोस्तों, रिश्तो.com पंहिंजे रजिस्टर मेंबर लाइ जल्द चालू करे रहिया आहिनि प्री मैरिज काउंसलिंग, मतिलबु मङणे खां पोइ ऐं शादीअ खां पहिरियों काउंसलिंग, जिते मूंखे उमेद आहे त एक्सपर्ट काउंसलर पंहिंजी काउंसलिंग सां शादीअ खां पोइ कहिड़े कहिड़े ॻाल्हियुनि ते पाण में मनमुटाव थी सघनि था, उनखे रोकण में कारगर साबित थी सघंदी। त अचो, कुझु तव्हां अॻिते वधो, कुझु असां, ऐं गॾिजी करे हिन ख़तरनाक बीमारीअ खे शुरू थियण खां पहिरियों ई ख़तमु करे छॾियूं। वधीक ॼाण लाइ अॼु ई कॉन्टेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।